नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला वजाहिदू फी सबीलिही लअल्लकुम तुफ्लिहून। सदक़ल्लाहुल अज़ीम। नबी के नाम पर 100 जान से जो कुर्बान होते हैं, खुदा शाहिद वही तो साहिबे ईमान होते हैं। जो उनके जिक्र की महफिल सजाते हैं मोहब्बत से, रसूलुल्लाह उनके घर में खुद मेहमान होते हैं। बिरादरान इस्लाम, सिंध जी कुड़ छमा ताजन वारी सुणी जमात जेका स्टेज ते वेठल दरगाह आलिया हजरत मशहूरी शरीफ जा रूह रवा रहबर शरीयत पीरे तरीक़त फैज़ हासिल कयल फैज़ दीदड़ फैज़ सां भरियल मुंहिंजी मुराद हजरत क़िबला साईं मियां मंजूर अहमद साईं अल मारूफ मिस्किन साईं बादशाह रहबर शरीयत पीरे तरीक़त हजरत क़िबला साईं मुनीर अहमद साईं अल मारूफ उर्दणी बादशाह जो जीअं सुहिणी जमात वेही करे इश्क मोहब्बत सां दीदार करे रही आहे, इन नई जज्बे सां बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। 24हों सालाना उर्स मुबारक हजरत क़िबला मियां साईं बादशाह जो मुख्तलिफ इलाइक़नि में सिंध जे कुड़ में थींदो रहे थो। फ़क़ीरा ॻोठ जे हिन फ़क़ीरी सहन में बि हर साल नूर जी बरसात थींदी आहे। उहो मियां साईं बादशाह जंहिं सॼी ज़िंदगी मुबारक पट ते वेही गुज़ारी, हे फ़क़ीर जॾहिं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे रिसाले जो सुर रामकिली पढ़ंदो आहियां त मुंहिंजो तवज्जो मियां साईं बादशाह ते वेंदो आहे। जाॻिया आहियो? सुबुह खां वेठल ईमान खे बचाइण वारा दुश्मन खे लबैक जो साथ ॾियण वारा साॻिया आहियो? भाग्या आहियो? अल्लाह ख़ुशि रखे प्यारा दोस्तों। हजरत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो त कन कट कापट कापड़ी कनो क्या कन कट दुहा जन दुखाइया हली मथे हट खाक जनीअ जी खट हलो न क्या बसो कर जा। सॼी ज़िंदगी हजरत क़िबला मियां साईं बादशाह सादगी सां गुज़ारी। हिकिड़ो वाक़ियो यादि अचे थो, जमात तवज्जो करे ॿुधे, दीदार भी करे तवज्जो भी हुजे, सभई जो सुभान अल्लाह। मेहड़ जे इलाइक़े में हजरत मियां साईं बादशाह जी आमद फ़क़ीरनि में इलाइक़ो अहिड़ो जंहिंमें बिजली बि न हुई, गर्मीअ जी मौसम। मियां साईं बादशाह ख़िताब मुबारक फरमायो, फ़क़ीरनि तो फैज़ हासिल कया। रात जो कुछ हिस्सो गुज़रियो, मेहड़ शहर जा कुछ फ़क़ीर आया। क़िबला बिजली भी कान्हे, गर्मी सख़्त आहे, इलाइक़ो गरम आहे, जलसो बि थी वियो। जन जी तमन्ना जन जो मतिलबु हो त मुर्शिद करीम अमण ते अचे, उहे बि ख़ुशि थी विया, उन्हनि जा मेला भी मची विया, उन्हनि जूं दिलियूं भी बाग बहार थी वियूं। हिन वक़्त साईं मेहड़ शहर में असां दे हलनि एसी भी आहे, बिजली भी आहे, जनरेटर भी आहे। त मियां साईं बादशाह ने जवाब ॾिनो, पाण फरमायो त हिननि फ़क़ीरनि खे हिन गर्मीअ में छॾे मां बंगलनि में हल
हलण ले तैयार आहिनि। हिननि वीचारनि दावत कई आहे, हिननि घुरायो आहे असांखे हिननि सां गॾु रहण में रूहानी लज़्ज़त थी अचे। प्यारा दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जे मिठड़े कलाम कुरान पाक जी जेका आयत पढ़ी आहे, अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहल लज़ीना आमनू केॾो भलो लॻंदा ऐं ईमान वारा, पढ़ंदा बि ईमान वारा, मञींदा बि ईमान वारा, इन ते हलंदा बि ईमान वारा। अल्लाह तो फरमाए ऐं ईमान वारा इत्तक़ुल्लाह, ॾिजो अल्लाह खां, वब्तगू इलैहिल वसीला, रब जे तरफ़ वसीलो ॻोल्हियो, वजाहिदू फी सबीलिही, उन रब जी वाट में जिहाद भी कयो। सुभान अल्लाह, लअल्लकुम तुफ्लिहून, ताकि तव्हांखे छुटकारो मिली वञे। मुंहिंजा प्यारा भाउ कासमी फ़क़ीरो ऐं ॿियनि बुज़ुर्गनि सां तालुक़ रखण वारो सभई असांजा भाउ हिन स्टेज तां मोहबत जो पैगाम ईंदो आहे, शरीयत जो पैगाम ईंदो आहे, तरीक़त जो मारिफत जो हक़ीक़त जो पैगाम ईंदो आहे। इहो पैगाम सॼी काइनात कुंड कुणछ में सोशल मीडिया जे ज़रिए पखिड़िजी रहियो आहे, अञा बि पखिड़िबो। ऐं हिन फैज़ जा टाकोड़ा अमेरिका में फ़क़ीरनि जो तवजो न हो। हमरा मुद्दाऊं शुरू आहिनि, तवजो आहे सुना। मियां साईं बादशाह जे साम्हूं हिकिड़ो माण्हू पाणी जो शीशो खणी आयो कि भला साईं बादशाह खां पढ़ायो पढ़ी लो, पाण फरमाईंदो साईं बादशाह ने पढ़ियो आहे, धम कयो आहे, सलात शरीफ़ पढ़ी आहे, उनमें तुंहिंजो यकीन कोन्हे त मुंहिंजो पढ़ण तोखे फ़ाइदो कोन्हे। तरीक़त इनखे चइबो आहे, पंहिंजे कामिल मुर्शिद में फनाइयत इनखे चइबो आहे। प्यारा दोस्तो मुस्लमान भाइरो, इहो ई सबक़ आहे, इहो ई तरीक़ो आहे जेको मदीने वारे साईं खां हलंदो थो अचे। अबू जहल आयो, उतबो आयो, शीबो आयो, वलीद बिन मुगीरा आयो, उन वक्त जा गुंडा, दीन जा दुश्मन, उन वक्त जा जेके पाण खे कामरेड सॾंदा। जुमिलो त किरोड़नि जो हुबल तव्हां सम्झो ई कोन्हे। गर्मी अची वहायो अथव तव्हांजो दोह कोन्हे सुणा, 8 बजे जा वेठल तव्हांखे चसा जमायत अचे पई, महफ़िल मचे पई, शैतान जी दिल पचे पई, ऐं सुन्नीअ जी दिल इश्क में रचे पई। प्यारा दोस्तों मुसलमान भाइयों, अब उन जा जेके वाथा कारिंदा